चाचा ही मसलो ये थियो आहे जो ही गरीब मिसकीन पोरियत ही वेठो हिते हिन जे 9 गाड़ियों 4 साइकिल मोटरूं भिरिया नौशारो फिरोज मिठियाणी पटीदन भिरिया भिरारो ॾिए सभु अची हिन ग़रीब जे घर में हमलो करे हिन जा खटूं हिन जा 16 बकरियूं 4 घटा हिन जो सही के चवा मन सब ड्राहे आए हिन जो सही करे पर जेके भी तशद्दुद हिन कयो आहे हिन जो रशको जेको बीठो गरीब कमाईंदो तंहिंजे मथां ख़ुदा बश के बिरोई से मुंहिंजो चाचो आहे इन जो रशके के वैसे कुआड़नि सां जीअं धाड़ेल ज़ुल्म कंदा आहिनि उन्हनि खां बि वधीक हिन ग़रीब जे मथां ज़ुल्म करे हिन जे रशके खे कुआड़नि सां कपे छा पुलिस ईअं कंदो आहे ASP DSP DIG जज साहिब तव्हां छाजे लाइ वेठा आहियो असां ग़रीब मिसकीन जे मथां एॾो तशद्दुद पुलिस अमन परस्त हूंदो आहे या कुआरियूं वाईंदो आहे खटूं भञंदो आहे या घरनि खे ड्राईंदो आहे या बहाल कंदो आहे या उन्हनि जे रशकनि खे जेको ग़रीब मिसकीन उन्हनि खे उन जे मथां कमाईंदो आहे ही क़ुर पाक शाहिद आहे ही क़ुर पाक शाहिद आहे सॼे सिंध सॼे मीडिया ऐं सॼे पाकिस्तान में अपील थो कयां सिंध बलोचिस्तान पंजाब सरहद ताईं त हीउ जेको तशद्दुद थियो आहे करबला खां बि वधीक ज़ुल्म थियो आहे हिन ग़रीब जा खटूं हिन जा प्लेटूं हिन जे पली तव्हां ॾिसो इहो साम्हूं हिन जो अन खणी विया आहिनि जेके धाड़ियल खां वधीक तशद्दुद करे विया आहिनि हिन मिसकीन जो कमाईंदड़ जेको हिन रशके जे मथां कमाई थाणे जे जेको बि आहिनि जेके बि हवाला आहिनि साईं मुराद अली शाह खे साईं ज़फ़र शाह खे जेके बि असांजे इलाइक़े जा ज़मींदार आहिनि जेके बि आहिनि कि मैं अपील तो कयां खुदारा असांजे दां कूक ते कुछ उथी पियो ए सिंधी ए बिरोही ए बलोचो जेकॾहिं तव्हांखे गैरत आहे त हिन ग़रीब मिसकीन खे हक़ वठी ॾियो ए